दोस्तों अस्सलाम वालेकुम छाला दोस्तों अॼु गुफ़्तगू थींदी पाकिस्तान जी 2 नंबर वॾी ढंढ जी ऐं सिंध जे मशहूरु तफ़रीह गाह जी। अचो त पोइ शुरूआत था कयूं। जी हा दोस्तों, असां ॻाल्हि करे रहिया आहियूं पाकिस्तान जी 2 नंबर वॾी ढंढ जी, उहा आहे किंजर। दोस्तों किंजर ढंढ ज़िले ठटे में ठटे शहर खां ओभर तरफ़ 16 मील जे मुफ़ासिले ते पुराणे नेशनल हाईवे ते वाक़िअ आहे। हीअ पुराणी ढंढ ऐं तारीख़ी ढंढ आहे जेका पाकिस्तान जे मिठे जी ॿी वॾी ढंढ आहे। हीअ ढंढ ज़िले ठटे ऐं कराची खे पीअण जे पाणी जी फ़राहमी जो ज़रियो पिणु आहे। सुहनूरी हुई ज़ात छा नाम छा, इश्क की झर हुयो जार छा जाम छा। सुहनूरी हुई ज़ात छा नाम छा, इश्क की झर हुयो जार छा जाम छा। जी हाँ दोस्तों, नूरी जाम तमाची सिंध जो हिकु मशहूरु लोक दास्तान आहे। इहो बि इन ढंढ सां तालुक़ु रखे थो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई बि इन दास्तान जे हवाले सां सिर काबोट में किंजर ढंढ जो ज़िक्र कयो आहे। किंजर ऐं सोनरी हिक ॿिए जे भर में 2 ढंढियूं हुयूं। इन ढंढनि जे नालनि बाबति हिकु रिवायत आहे त किंजर हिकु मुहाणो हो ऐं सोनल संदसि ज़ाल हुई। ॿिन्ही ढंढनि ते उहे नाला बि उन्हनि था पिया। किंजर ढंढ जो ख़ूबसूरत मंज़र कोटरी ब्रांच ठहण खां पोइ हिकु वाह वही अची किंजर ढंढ में पवंदो आहे। जीअं करे उहा ढंढ वधी वई ऐं किंजर ऐं सोनेरी ढंढूं पाण में मिली हिकु थी वयूं। जंहिं करे सोनेरी जो को नालो न रहियो आहे, सिर्फ़ु किंजर जो नालो आहे। किंजर ढंढ न सिर्फ़ु तारीख़ी हंध तौरु हिकु यादगार आहे, पर सिंध जे मशहूरु समाजी ऐं सक़ाफ़ती सतह ते बि उनजी हिकु ख़ासि अहमियत आहे। माशी लिहाज़ खां किंजर मुहाणनि लाइ रोज़गार जो हिकु मुख्य वसीलो आहे। साॻी वक़्तु किंजर केतिरनि ई ॾही ऐं परदेसियुनि खे पाण ॾांहुं छिकींदी आहे। न रुॻो नूरी ऐं जाम तमाचे जे दास्तान जे हवाले सां, पर किंजर पंहिंजी सूंहं ऐं ख़ूबसूरतीअ जे करे बि क्लासिक तौरु जदीद साहत जो मौज़ू रही आहे। किंजर जे चौधारी अॻे वॾियूं वसंदियूं ऐं ॻोठ आबाद हुया, जन मां ढंढ वधण जे करे केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। किंजर हिकु बहितरीनु तफ़रीह गाह आहे। सियाहनि जी रहाइश लाइ पका घर बि ठाहिया विया आहिनि जेके मुनासिब मसवार ते ॾिना वेंदा आहिनि। किंजर ढंढ मां सालियानो लखें रुपयनि जी मच्छी फसाई वञे थी। उन खां अलावा हीअ ढंढ सियारे जी मुद में वॾे तइदाद में परॾे ख़ूबसूरत पखियुनि जी महिमानी कंदी आहे। कुझु वक़्त खां हैदराबाद ऐं कोटड़ीअ जे फैक्ट्रियुनि जो गंदो पाणी बि इन ढंढ में छॾियो वञे थो। तंहिंजे करे हिन ढंढ में गदलाण वधी रही आहे। असां मिलंदासीं तव्हां सां अॻी वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।